गुलजार अली फुल पोटो साईं जा सभई क़यामत ताईं भाइर भाटिया क़यामत ताईं आबाद फरमा। इन्हनि जे एजाज़ साईं खे हबीब साईं खे ओ मौला रोज़ी में भी गंज ॾे ऐं इन्हनि जे दिलनि जूं जाज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा। गुलाम मोहम्मद सियाल साईं जा बच्चा घर आबाद फरमा। बाबा हाजी साईं बाबा हाजी अल्लाह वधायो भंड साईं खे साईं जे बचड़नि खे आबाद फरमा। ओ मौला जेके भी साईं जे दिलनि में जाज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा। साईं नूर मोहम्मद सियाल साईं के मौला नूर मोहम्मद सियाल साईं के भी अॼो के सलवातनि जो सवाब पेश कयो से। ओ मौला ए करीम गुलजार अली फुल पोटो साईं के अॼु जंहिं भी दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। मोहम्मद ज़ीशान साईं के वॾी खिज़री हयाती ॾे सरकारी नौकरी अता फरमा। साईं गुलाम शबीर अब्बासी साईं जा बेड़ा पार फरमा। तारिक भंड साईं के सरकारी रोजगारी अता फरमा। बाबा हाजी साईं जे अमी जे लाइ दुआ जे लाइ चयो उनखे सेहत अता फरमा। मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। हर मोमिन मुसलमान जे शिया सुन्नी जे घर में लख सलवातूं थियनि इहा दुआ क़बूल फरमा। रब्बस अॼु असां सभिनी जो बेड़ो तार। अॼु असां सभिनी जो बेड़ो तार। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।